सब खां पहिरियां सर जेकॾहिं पाण इन्हनि मामलनि जी मुर्तज़ा साहब तां खां शुरूआत कंदासीं, इन्हनि मामलनि जी पाण ॻाल्हि कयूं था त ही ग़ालिबन रेगुलेट थियल आहिनि गार्जन ऐं वार्ड्स एक्ट में। ऐं पाण जेकॾहिं सवली अंग्रेज़ी जी ॻाल्हि कयूं त उन में वार्ड जी जेका मीनिंग आहे उहा डिफरेंट आहे, पर लीगली गार्जन असीं छा खे चऊं था ऐं वार्ड जो मतिलबु छा आहे? अच्छा, इन में गार्डियन जेके हूंदा आहिनि जिन खे कोर्ट जे ज़रिए अपॉइंट कयो थो वञे त तव्हां ॿार जी रखवाली कयो, केयर कयो या उन जी प्रॉपर्टी जी, त उहे उन्हनि खे जेके असां गार्डियन चवंदा आहियूं। हिकु त गार्डियन या कोर्ट जे थ्रू अपॉइंट कयो वञे या थ्रू कंहिं वसियत जे अपॉइंट कयो वञे थो, त उनखे असां गार्डियन कंसिडर कंदा आहियूं, जेके इन जे ॿार जी वार्ड जी प्रॉपर्टी जी ऐं उन वार्ड जी पाण जी जेका ख़्यालु कंदा आहिनि, केयर कंदा आहिनि। सही आहे, मतिलबु गार्जन जेको आहे उहो रुगो माइनर जो न थींदो पर उहो प्रॉपर्टी जो थी सघे थो। ऐं वार्ड मां छा मुराद आहे? अच्छा, वार्ड उनखे चइबो आहे जंहिंजो गार्डियन अपॉइंट हुजे, जेके कंहिं गार्डियन जी कस्टडी में हुजे उनखे वार्ड चइबो आहे। सही। अच्छा इरफान साहब, हाणे वरी तव्हां ईंदासीं ऐं ॿारनि जी हवालगी जो जॾहिं मामिलो अचे थो अदालतुनि में, कॾहिं फादर खणी अचे थो, कॾहिं वरी मदर खणी अचे थी। हूअं त जेके चाचा आहिनि, मामा आहिनि, नानी नानो, ॾाॾी ॾाॾो, इहे बि अचनि था अदालतुनि में। इहे कहिड़ी सूरत आहे जॾहिं इन्हनि जी कस्टडी वञे थी, उहो त बाद में था अचूं, पर सभ खां पहिरियां जेकॾहिं पाण प्योरली डिस्कस कयूं त माउ ऐं पीउ में जॾहिं अलहदगी थिए थी ऐं मामला कोर्टुनि में अचनि था, त कहिड़ी सिचुएशन आहे या कहिड़ा सरकमटेंसिस आहिनि जिन जी बुनियाद ते ॿारनि जी जेका हवालगी आहे, आया माउ खे ॾियणी आहे या पीउ खे ॾियणी आहे, उहा तय थींदी आहे अदालतुनि में? सर एक्चुअली कोर्ट में मैटर जॾहिं ॿार जी कस्टडी जे हवाले सां कोई बि मैटर कोर्ट में पेरेंट्स जे तरफ़ां ईंदो आहे, चाहे माउ हुजे चाहे फादर हुजे, त सभ खां पहिरियां कोर्ट डिसाइड इहा शइ कंदी आहे त ॿार जी वेलफेयर किथे आहे। उहो वेलफेयर कहिड़ी कंडीशन हुजे, उनमें ॿार जी वेलफेयर जे लाइ उनजी परवरिश हुजे, उनजी एजुकेशन हुजे, उनजी फीडिंग हुजे, उनजी क्लॉथिंग हुजे, उनजी आउटिंग हुजे, उनजी ट्रैवलिंग हुजे, त कोर्ट में इन शइ खे प्रियोरिटी बेसिस ते कंसीडर कयो वेंदो आहे। अच्छा, इन में मां हिकिड़ी शइ ॿी एड कंदुसि त कॾहिं कॾहिं डिस्प्यूट बि अची वेंदो आहे त भई ॿार मुंहिंजी मर्ज़ी सां या मूं वटि आहे त हुनखे मां जिथे दिलि चए घुमायां, जिथे दिलि चए मां हुनखे एजुकेशन वठी ॾियां, पोइ चाहे स्कूल बहितर हुजे न हुजे। त इन जे लाइ असांखे गार्जियन एंड वार्ड एक्ट हिकिड़ो शेयर पेरेंटिंग जंहिंमें जॉइंट गार्जियन अपॉइंट थींदो आहे, माउ बि हुजे पीउ बि हुजे। असां वटि इहा प्रैक्टिस तमामु घटि रही आहे। न ई असांजा वकील साहिबान इन शइ खे प्रिफर था कनि, न ई असांजूं कोर्टूं। असां इन शइ खे जॾहिं कोर्टुनि में खणी ईंदासीं, अवेयरनेस हूंदी। सेक्शन 15 क्लियर चए थो, तव्हां माउ खे बि अपॉइंट करे छॾियो, पीउ खे बि अपॉइंट करे छॾियो, ॿिन्ही जी कंसेंट हुजे, कोर्ट में लिखी ॾियनि त सर असांजी ॿिन्ही जी कंसेंट आहे त ॿार खे असां एजुकेशन जेका ॾियाराईंदासीं, फलाणे स्कूल में ॾियाराईंदासीं, ॿिन्ही जी कंसेंट हुजे। असां ॿार खे जेकॾहिं घुमाइण जे लाइ वठी था वञूं त असांजी कंसेंट हूंदी ॿिन्ही। त बहितर तरीक़ो इहो आहे त ॿार जी हिकिड़ी जॉइंट गार्जियन अपॉइंट थी वञनि, ॿई वालिद ऐं मदर आफ्टर सेपरेशन। त इहा हिकिड़ी बहितर शइ आहे त हू शेयर पेरेंटिंग ते खणी अचनि ऐं पंहिंजी कंसेंट ॾेई करे ॿार जी वेलफेयर खे हू एडॉप्ट कनि, त इहा शइ अञा वधीक स्ट्रॉन्ग रहंदी। अच्छा, पाण में जेकॾहिं फ़र्ज़ु करे था वठूं त हुननि जा के मामला तय थी वञनि था रिगार्डिंग टू दी कस्टडी ऑफ माइनर, पोइ त कोर्ट वञण जी ज़रूरत बि न आहे, इहे मामला हू ॿाहिरि बि कंहिं सादे पने ते तय करे सघनि था। सर ॾिसो, लोकेलिटी में या पाण में वेही करे अगरि आफ्टर सेपरेशन या बिफोर सेपरेशन पाण चऊं त वेही करे पाण में मामला सेट था कनि त भई असां पाण में नथा हली सघूं, असांजी त सेपरेशन थी वई, हाणे ॿार खे असां कीअं डिसाइड कयूं? जेकॾहिं वेही करे कनि था त पोइ करे सघनि था, पर डिस्प्यूट असां जॾहिं अराइज़ थींदो आहे तॾहिं ई असां कोर्ट में ईंदा आहियूं, हूअं असां कोर्ट न वेंदा आहियूं। हाणे डिस्प्यूट कहिड़ो थो अचे त वाइफ थी चए ॿार मूं वटि रहंदो, पहिरें पीउ थो चए ॿार मूं वटि रहंदो, त हाणे जॾहिं डिस्प्यूट अची वियो त असां उन कंडीशन में कोर्ट वेंदासीं त भई कोर्ट डिसाइड करे। हाणे उन डिसाइड कहिड़ी कंडीशन ते कंदी, वेलफेयर ते कंदी, त भई ॿार रहे कंहिं वटि, हुनजी वेलफेयर किथे बहितर थींदी, त इन कंडीशन में असां कोर्ट वेंदा आहियूं। अदरवाइज़ तव्हां घर में वेही करे इनखे सेटलमेंट करे सघो था।